नाज़िन रोहड़ी वेझो संगरार मां 10 मुहर्रम हराम ते पुरस्कार नमूने गुम थियल मासूम न्याणी प्रिया कुमारी जो अञा ताईं को ॾस पतो नाहे पइजी सघियो। इन हवाले सां पेश आहे सैफुल्ला बलोच जी रिपोर्ट। रोहड़ी के इलाके संगरार मां 10 मुहर्रम हराम वारे ॾींहुं पुरस्कार नमूने गुम थियल 7 सालनि जे गुलनि जहिड़ी मासूम न्याणी प्रिया कुमारी धीअ नानकराम जो अञा ताईं कोई ॾस पतो पइजी न सघियो आहे। संदसि अमण जी न्याणी गुम थियण जे सदमे में रोई रोई बेहाल थी वई आहे ऐं ॿिया गर्भवती भी सख़्त परेशान हाल आहिनि। प्रिया कुमारी जे वारसनि मेरा टीवी खे पंहिंजे दर्द कहाणी ॿुधाईंदे चयो त बाक़ी 5 खां 6 साल उमिरि त उहा सबील हलाईंदे 10 मुहर्रम ते उनजो वाल साहब उन सां गॾु हुयो। उन वाल साहब उन जो घर आयो त वरी वापसि वियो ॿाहिरि त जेको आहे तो काकी न हुई। उन खां पोइ सॼो ढूंढियो त शहर ओस पास में जारी काॾे वियासीं त असांखे किथां बि न मिली। असांजो इहो अर्ज़ु आहे कंहिं वटि बाहि कंहिं बि ॾिठी आहे, कंहिं बि दोस्त संगत वारे ॾिठी आहे, कंहिं इहा मज़ाक कई आहे, ॿधी हुनखे अर्ज़ु था कयूं त असांखे पंहिंजी नंढड़ी किथे मंदर में छॾे वञनि, किथे टिकाणे में छॾे वञनि, किथे मस्जिद में छॾे वञनि, या घर जे ॿाहिरां छॾे वञनि त असांजो इहो अर्ज़ु आहे। असां गुनाहगारनि ग़रीबनि खे न्याणी बचड़ी मोटाए ॾे, नंढड़ी मासूम वई आहे। हाणे असांखे अल्लाह जे नाले ते मोटाए ॾियो, रब जे नाले ते, हुसैन प्यारे जे नाले ते, हुसैन जे ॾींहुं वई थी मातम जे ॾींहुं असांखे मोटाए ॾियो। असां ग़रीबनि सां मदद कयो, असां ॾाढा परेशान थिया आहियूं, ॾाढा बेज़ार थिया आहियूं। जी अदा असां सहारा वेलफेयर जी तरफ़ों असांजी पूरी टीम हिते आई आहे ऐं हिते जेको माहौल आहे तमामु गमगीन ऐं प्रिया वीचारी जेका 10 मुहर्रम खां वठी लापता आहे। हिननि जे घर जो माहौल ईअं सम्झो त ॼण मातम आहे ऐं ॿियो त हिननि जे घर जूं ख़ुशियूं बि वीचारियुनि जूं ईअं लुटिजी वियूं आहिनि। न घर में पचाइनि था न खाइनि था। जेके बि औरतूं वॾियूं वीचारियूं ईअं वेठियूं आहिनि, इन्हनि जी इहा ई दुआऊं आहिनि त असांखे न्याणी मोटाए मिले। नाज़रीन, पुरस्कार नमूने गुम थियल मासूम न्याणी जे वारसनि जूं ऐं सहारा वर्किंग वेलफेयर जे अॻवाननि जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो चवणु आहे त 10 मुहर्रम जे ॾींहुं असांजी न्याणी दुकान जे ॿाहिरां सबील हलाराई हुई त अतां गुम थी वई आहे, जंहिंजी हिन महिल ताईं को बि ॾस पतो न पइजी सघियो आहे। असांजी कंहिंसां का दुश्मनी न आहे। पुलिस बि हिन महिल ताईं रुॻो आसराई ॾेई रही आहे, पर को बि अमल थींदे नज़र नथो अचे। प्रिया कुमारी जे वारसनि जो सिर्फ़ु हिकु ई मुतालबो आहे त ख़ुदा रा असांजी पंहिंजी मासूम न्याणी वापसि कराए ॾिनी वञे। कैमरामैन सबगतुल्ला बलोच सां गॾु सैफुल्ला बलोच, मेरा टीवी न्यूज़, रोहड़ी।